जय झूलेलाल। मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 2 नवंबर 2023 विस्पति जो ॾींहुं, हिंदू महीनो कार्तिक मास कृष्ण पक्ष जी पंचमी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु समाज में प्रतिष्ठा मान सम्मान में वृद्धि मिलण जी संभावना आहे। कार्यस्थल ते भी हुननि खे काई ना काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें हुननि खे सफलता जी प्राप्ति थींदी। मन अॼु हुननि जो खुश रहंदो, तॾहिं तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि जे साण कोई भी वड़ो इन्वेस्टमेंट अवॉइड करनो आ, न त धन हानि थियण जी या अधिक धन खर्च थियण जा योग बीठल आहिनि। मां लक्ष्मी जी उपासना अॼु तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हां जो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु भाग्योदय थियण जो ॾींहुं साबित थींदो। कार्यस्थल ते हुननि खे भाग्य पूरो साथ ॾींदो। काई पीली शइ जो दान करण हुननि जो ॾींहुं अञा बहितर करे थो सघे। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते कोई भी वॾो इन्वेस्टमेंट तमामु सोचे समझे करे करणो आहे, न त धन हानि थियण जी भी आशंका आहे। अॼु तव्हां जो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना अॼु तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कोई अटकियल कम पूरो थियण जी भी संभावना आहे। हुननि जो मन अॼु खुश रहंदो, तॾहिं आनंद पूर्वक गुज़रंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। हुननि जो स्वास्थ्य अॼु साधारण रहंदो। कंहिं ज़रूरतमंद खे कुछ ना कुछ दान करण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। परिवार में ऐं कार्यस्थल ते माहौल तमामु सुठो मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। कार्यस्थल ते काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें हुननि खे सफलता जी भी प्राप्ति थींदी। मन अॼु खुश रहंदो, तॾहिं आनंददायक हूंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां या पंहिंजे दोस्तनि मां काई ना काई खुशखबरी मिलण जी संभावना आहे। परिवार में माहौल तमामु सुठो मिलंदो। कार्यस्थल ते धन जी प्राप्ति थी सघे, त अॼु जो ॾींहुं सुखपूर्वक गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं तनाव सां भरियल रहण जो संभावना आहे, त हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। थी सघे त थोरे टाइम लाइ मेडिटेशन करण या कोई एक्सरसाइज करण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। अॼु हनुमान जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे गले जो तमामु ध्यानु रखणो आहे। त थधियूं शयूं जेतिरियूं थी सघनि उहे अवॉइड कंदा त बहितर आहे, न त स्वास्थ्य सां रिलेटेड कोई तकलीफ़ अचण जी आशंका आहे। भगवान शिव जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। कार्यस्थल ते तव्हां खे धन जी प्राप्ति थी सघे। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं सुख सां गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। तुलसी माता जे पूजा जी विधि। त चवंदा आहिनि कि जॾहिं भी तव्हां तुलसीअ जी पूजा कंदा आहियो
हुन सां जुड़ियल कुछ नियम हूंदा आहिनि, उहे अगरि तव्हां मञींदा त तव्हां जे लाइ तमामु लाभदायक हूंदो। पहिरियों नियम आहे कि जॾहिं बि तव्हां तुलसी माता खे जल चाढ़ियो, बिना कुछ खाए यानी निराहार थी करे तव्हांखे जल चाढ़नो आहे। साण ई साण स्नान करे सची श्रद्धा ऐं विश्वास रखी करे जल चाढ़नो आहे। सूर्योदय जे टाइम ते तुलसीअ ते जल चाढ़ण तमामु लाभदायक मञियो वेंदो आहे। ऐं इहो बि चवंदा आहिनि कि बिना सिबियल वस्त्र जे साण अगरि तव्हां तुलसीअ ते जल चाढ़ींदा त तव्हांजी जेकी बि मनोकामना हूंदी उहे जल्द सां जल्द पूरी थींदी। लास्ट में इहो बि तव्हांखे ध्यानु रखिणो आहे कि जॾहिं बि तव्हां तुलसीअ ते जल था चाढ़ियो, आर्तवार जे ॾींहुं ऐं ग्यारस जे ॾींहुं, हे 2 ॾींहं तुलसीअ ते जल कॾहिं बि न चाढ़णु खपे, छो त चवंदा आहिनि कि आर्तवार ॾींहुं ऐं ग्यारस जे ॾींहुं तुलसी माता जेका आहे उहा निराहार व्रत भगवान विष्णु जे लाइ रखंदी आहे। त मां उमेद थो कयां जेके अॼु तव्हांखे नियम ॿुधाया विया आहिनि उहे तव्हां तुलसी माता ते जल चाढ़ण महिल ज़रूरु यादि रखंदा। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे जितिन जी जो, जेके मुंबई महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि, ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि खे परिवार में जाम क्लेश थो रहे ऐं अशांति थी रहे। त जितिन जी, कोई सुठो मुहूर्त ऐं योग ॾिसी करे तव्हां पंहिंजे घर में नवग्रह शांति जी पूजा करायो। साण ई साण थी सघे त हुन जे साण हवन करायो त जल्द सां जल्द जेके तव्हांजी तकलीफ़ूं आहिनि उहे दूर थी वेंदियूं ऐं सुख संपदा जी तव्हांखे प्राप्ति थींदी। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि, तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।